नाज़रीन, भांसीदाबाद हर साल जियां हिन साल भी 12 रबीउल अव्वल के हवाले से रैली कढी वई। गोठ कच्चा राधण में एजाज़ खोखर, अली शेर जोयो, मौलाबख्श जोयो, जावेद खोखर, फ़हीम खोखर और हुसैन जोयो की अगवानी में रैली कढी वई, जैमें केतरनि गोठन के आशिकाने रसूल शिरकत कई। उन हवाले से पेश आए वाजिद अली बुगियो की हीअ रिपोर्ट। बिल्कुल इन वक्त मौजूद आया भांसीदाबाद लग टलटीअ में, जेकी टलटीअ में बुखारी बादशाह ते ये कच्चा रांधण का रैली निकरंदी है। रैली में पसगिरदाई जा गोठ शरीक थींदा आहिनि। ही गडियल रैली हुंदी आहे। इन में ट्रैक्टर, कारूं, इन में पेजारा जेके पसगिरदाई जा माण्हू आहिनि उन में शरीक थींदा आहिनि। जेकी ये बुखारी बादशाह टलटीअ में इख्तिताम पज़ीर थींदी आहे। हिते हिकिड़ो बयान थींदो आहे, हिते नात ख़वानी थींदी आहे। पोइ हर साल ही मेलाद मल्हायो वेंदो आहे। मीलाद जी रैली निकती है। हिते अगवान एजाज़ अहमद खोखर जे तरफ़ का अगवाणीअ में अचो तो उन सां ॻाल्हि ॿोल कयूं तो उनजो छा चवणु आहे। गुज़ार आहियूं तव्हां मीडिया वारनि जा जो हिन रैलीअ में शरीक थिया हो। असीं हर साल मीलाद मुस्तफ़ा जी रैली कढंदा आहियूं। ॻोठ कच्चा राधण शरीफ़ खां, ॻोठ सुल्तान अहमद बुरड़े खां, ॻोठ नूर मोहम्मद खोखर खां, ॻोठ गुलाम अहमद सोलंकीअ खां ॻोठ ईंदा आहिनि। ॻोठ अहमद शरीफ़ हुआ, ॻोठ गुलाब जलपाणी आहे। सभिनि खां जमायत ईंदी आहे, गॾु थींदी आहे चौदगी शरीफ़ ते। पोइ उतां सभु गॾिजी नारा मुस्तफ़ा जा हणंदा अचे साईं शवाबुद्दीन बुखारी बादशाह ते चादर चाढ़ींदा आहियूं, वरी नंगर हलाईंदा आहियूं। उन खां पोइ दुआ थींदी, उन खां पोइ सभु को पंहिंजो घर रवानो थींदो आहे। हीअ मीलाद मुस्तफ़ा जी रैली आहे। हिन में सारी जमायत शरीक थी आहे ऐं असीं तमामु बेहद ख़ुशि थिया आहियूं। मीलाद शरीफ़ वारो महीनो असांजे लाइ आयो आहे त माशाल्लाह एडी धाम धूम सां हर साल ही रैली ऐं जज़्बो असांखे ईद जे ॾींहं खां वधीक ही ॾींहुं लॻंदो आहे। वधीक तव्हां पाण ॾिसी सघो था माण्हुनि जो जोश ऐं जज़्बो ऐं मतिलबु एडी ख़ुशी थींदी आहे असांखे जीअं ईद जी ख़ुशी आहे ईअं ई। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त अॼु हीअ जेका रैली कई वई आहे साईं एजाज़ अहमद खोखर जे तरफ़ां ॻोठ कच्चा राधण खां थींदा, वरी बुरड़ा खां थींदा, टलटी शहर का बुखारी शरीफ़ ते आया आहिनि। हिते नातूं शरीफ़ पढ़ियूं अथऊं, दुआऊं घुरियूं वयूं। असां ॾाढे हिन ख़ुशीअ में शामिलु थिया। असांखे ख़ुशी आहे त हर साल हीअ ख़ुशी मल्हाई वञे। असां सभिनी जी दुआऊं रब साईं क़बूल फरमाईंदो। आमीन। साईं बुखारी बादशाह शवाबुद्दीन टलटीअ जे चादर चाढ़ींदा आहियूं। जेके ॻोठ राधण शरीफ़ खां निकिरंदा आहियूं, हिते जेका नारनि सां झूमंदा घुमंदा नारा हणंदा अचे, जेको आहे साईं ते चादर चाढ़ींदा आहियूं। आशिक़ रसूल जी आसाब जंहिंते कुदरत वारो पाण आशिक़ो, असां बि उन ई जा ई आशिक़ आहियूं। ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे हिन मेलात में जेको आहे 15 ॻोठनि जेको आहे सो तावन कयो आहे। इन करे असांखे ॾाढी ख़ुशी आहे। हर साल अलाह कंदो ईअं ई मल्हाईंदा ईंदासीं। असांजो नसुल ॾींहुं क़यामत ताईं हे जेको आहे सो रैली कंदो रहंदो। सलातो सलाम अलैहि या रसूल। जीअं त अॼोकी रैली जशन ईद मिलाद नबी जे हवाले सां तमामु घणी असांजी कामयाबु वई आहे, जंहिंमें वॾे मां वॾो साईं एजाज़ खोखर ऐं असांजा ॻोठ राधण कच्चा, ॻोठ गुलाम अहमद सोलंकी, ॻोठ नूर मोहम्मद खोखर ऐं ॻोठ हाले पोटा तमामु घणो असांजी इनशाअल्लाह कामयाबु वई आहे। अलाह खां उमेदु आहे त हर साल जा असां अॻिते बि कंदा रहंदासीं। ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो चवणु आहे त असां कच्चा रांधण खां हीअ रैली निकिरंदी आहे। हीअ जेको आहे सो रैलीअ में केतिरा ई पसगिरदाईअ जा ॻोठ शरीक थींदा आहिनि ऐं हिन में जेको आहे सो हीअ अचे बुखारी बादशाह ते अचे इख्तिताम पज़ीर थींदी आहे। ऐं हिन में जेको आहे सो केतिरा ई माण्हू हिन में शरीक थींदा आहिनि। कैमरामैन टीम सां गॾु वाजिद अली बुगियो, कल्याण न्यूज़, भांसीदाबाद।